बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो माण्हू जीअं पंहिंजे घर पहुतो त उनखे ॾाढी निंड पई अचे ऐं मानी वानी खाई फौरी तौर ते जेको आहे बिस्तरे ते हलियो वियो। घरवारी जीअं बिस्तरे ते आई त अची चयईंसि त ॿुधो, चई छा थियो? फजर जी नमाज़ ते चई मां तव्हांखे उथारियां? त मुड़ुस चयुसि त न, मूंखे न उथारिजांइ, ॾिसें थी सॼो ॾींहुं मां हणी हणी मोटां थो, लाचार थी थो पवां, हचारो थी थो पवां, तमामु घणी थकावट थी थिए, मां फजर वारे टाइम ते न उथी सघंदुमि, मूंखे न उथारिजांइ। उन औरत चयुसि त पर ॻाल्हि इहा आहे त नमाज़ त फ़र्ज़ु आहे न, फ़र्ज़ु त अदा करिणो आहे। तव्हां त जुमे ते बि नमाज़ मुश्किल सां पढ़ो था, जुमा ऐं ईद मस था पढ़ो, ॿियूं नमाज़ूं बि त तव्हांखे पढ़णु घुरिजनि न। चई ॻाल्हि ॿुध, हिन महिल मूंखे निंड थी अचे, मुंहिंजो मथो हरूभरू ख़राबु न कर, तूं नमाज़ पढ़ंदी आहीं त मां तुंहिंजे मथां का टोक ठठोल त न आहियां कंदो, सुठी ॻाल्हि आहे तूं पढ़, पर हाणे जेकॾहिं मां नथो पढ़ां त मूंखे मजबूर छो थी करें तूं? चुप करे वेह, बत्ती बंदि कर। औरत चयो ठीकु आहे। जीअं उहो सुम्हियो पासीरो थी त उनखे चई अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो। चई में न चुप करे सुम्ह। चई न, मां नमाज़ जो न पई चवां, मां कुझु ॿियो चवणु पई चाहियां तव्हांखे। त मूं हेॾां कई कि हा ॿुधाए छा थियो? इहो तव्हां जेके पैसा ॾिना हुया मूंखे, सो उहे ख़तमु थी विया आहिनि, घर में कुझु बि कोन्हे को ख़र्च जे लाइ, सो सुभाणे पैसनि जो इंतज़ाम कजो। हमरा खे गुस्सो अची वियो, चवें छा थी, दिमाग़ु ख़राबु थियो थी छा? अञा अधु महीनो मस गुज़रियो आहे, तूं पैसा ख़तमु करे छॾिया, काॾे ख़तमु कई? त हुन माई चयो त हाणे मां हिसाबु त तव्हांखे कोन थी ॾेई सघां ऐं हिसाबु कोन थी ॾियणु चाहियां, पर ॻाल्हि इहा आहे त सुभाणे तव्हां पैसनि जो इंतज़ाम कजो, पैसा कोन्हनि की मूं वटि। चरी थी आहे, मथो ख़राबु थियो अथई, अधु महीनो अञा पियो आहे, कीअं गुज़ारो हलंदो? पैसा वणनि में त न आहिनि टंगियल त मां उतां वञी छाणे पटे खणी थो अचां। एॾो ज़ुल्म, पैसा ख़तमु कया थी थोरनि ॾींहंनि में, काॾे कई पैसा? हिसाबु ॾे मूंखे। त उहा खिली ऐं हुन ॾे ॾिसे पई, त ॾिसेसि पियो खिले छो थी? चई न बसि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, मां हिन ॻाल्हि ते पई खिलां त हीअ त तव्हां मूंखां हिसाबु जेको आहे उहो वठो था ऐं मां पंहिंजी मर्ज़ी सां नथी ॾियणु चाहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां नथी ॾियणु चाहियां तव्हांखे हिसाबु, त नथी ॾेई सघां। क़यामत जे ॾींहुं त सिर्फ़ु पैसनि जो हिसाबु न थींदो, उते त समूरनि अमलनि जो हिसाबु थींदो। क़यामत जो ॾींहुं सख़्तु हूंदो, उते त तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां बि कोन चई सघंदे त मां हिसाबु नथो ॾियणु चाहियां। हिते त मां पंहिंजी मर्ज़ी सां चई वियमि त हिसाबु नथी ॾियां, त उते आख़िर कीअं थींदो? मुड़ुस खे ॾाढी परेशानी थी ऐं सोचणु लॻो, सफ़ा सुन थी वियो त माई छा थी चवे मुंहिंजी ज़ाल। सो पुठी ॾेई सुम्ही पियो। चई त महिरबानी कजांइ भला हिकिड़ी, सुबुह जो फजर जी नमाज़ ते जीअं उथें त मूंखे बि जाॻाए छॾ। सो दोस्तो, जीवन साथी इहो हूंदो आहे, घरवारी ऐं मुड़ुस जो जेको तालुक़ु आहे, इन में ॿिन्ही धुरियुनि खे न सिर्फ़ु इहो सोचणो आहे त असांजी दुनिया बहितर रहे, असांजो घर बहितर रहे, असांजी औलाद सुठो पढ़े, सुठो खाए चोड़े पहिरे, पर असांखे हिक ॿिए जी आख़िरत जो बि फ़िक्र करिणो आहे। जेकॾहिं घरवारी का ग़लती करे थी, उन में का कोताही करे थी, त मुड़ुस जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी घरवारी खे इन जे लाइ राज़ी करे त उहा नमाज़ पढ़े। ऐं जेकॾहिं मुड़ुसु लापरवाही करे थो, लायानी करे थो, त घरवारीअ जे मथां इहो फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजे मुड़ुस जी आख़िरत जे लाइ उनखे बि फ़िक्र हुजे। सो अहिड़ियूं औरतूं बि असांजे मुआशिरे में आहिनि, पर जे सरासरी तौर ते अॼोके मुआशिरे में पाण ॾिसूं त असांजे औरतुनि खे इन तरह जी काई बि ॻाल्हि कोन थी सुझे त असांजे मुड़ुस खे जेको आहे इबादत करणु घुरिजे, नमाज़ पढ़णु घुरिजे। घटि, तमामु घटि औरतूं अहिड़ियूं हूंदियूं जेकी पंहिंजे मुड़ुस जे ईमान बचाइण जे फ़िक्र में हुजनि। न त अक्सर त असां इहो ॾिसूं था त असांखे घर में घुरिजे, असांखे अचे, कंहिं बि बाला ऑफिसर जी, कंहिं बि रिश्वत खोर राशीअ जी का बि घरवारी कॾहिं हुन खां इहो सुवालु न कंदी आहे त हीउ जेको तूं पैसो खणी आयो आहीं त इहो हलाल जो आहे या हराम जो आहे। जेकॾहिं इहो हिकिड़ो सुवाल बि असांजूं औरतूं पंहिंजे मर्दनि खां कनि ऐं उन्हनि खे शर्मिंदा कनि त शायदि हू सिधे रस्ते ते अचनि, पर असांजूं औरतूं, असांजे औरतुनि खे पंहिंजूं गाॾियूं थियूं खपनि, पंहिंजा हार सिंगार था खपनि, पंहिंजो लटो कपिड़ो थो घुरिजे, पंहिंजो सोन थो घुरिजे, फैशनेबल हुजनि, ऐं जंहिं बि महफ़िल में वञनि त उन्हनि जे लाइ वाह 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 थिए। सो अलाह साईं असां सभिनी ते रहम करे, असांजे भेनरुनि ऐं भाइरनि ते सभिनी ते रहम करे ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।
उम्मीद है तो तव्हांखे वीडियो पसंद आई होंगी ऐं ॿी वीडियो जो इंतज़ार भी कंदो। त अगली वीडियो में वरी मिलंदासीं। उन वक्त ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख्श कलोड़े के इजाज़त ॾियो। मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।